अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तो खुश हूँ तो ठीक ठाक हूँ मालिक जी पनान में हूँ। हाज़ुर थी वियासीं वेरनि जी वस्ती ड्रामे जी न्यू अपडेट सां गॾु। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे आल ते क्लिक कंदा दोस्तों। जी तो दोस्तों नंढड़ी वीडियो में तव्हांखे सभु हक़ीक़त ॿुधाईंदासीं, आगाह कंदासीं जेका ईंदड़ एपिसोडनि में तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदी। जी तो दोस्तों ईंदड़ एपिसोडनि में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त साले गूंगे जे पलांद में शहरोज़ ख़ान ते हथियार सैदा कंदो, हुनखे भरपूर कोशिशि कंदो हरासमेंट करण जी ऐं मारण जी धमकियूं ॾियण जी, पर हू हुनखे मारे कोन सघंदो दोस्तों। जी त दोस्तों शहरोज़ ख़ान जॾहिं बची पंहिंजे पीउ वटि पहुचंदो त हू जेको आहे साले खे मारण जो प्लान जोड़ींदा ऐं बिजार ख़ान जेको आहे त उहो बि ख़ान बहादुर जो साथारी आहे ऐं उन सां ई गॾिजी कमु करे थो। जीअं त ज़र अली खे हुननि एक्सीडेंट कराए ऐं मारण ते मजबूर करे छॾियो आहे ऐं ज़र अली जी जेको हीरो वारो किरदारु आहे शमीर ख़ान अदा करायो आहे दोस्तों। जी त दोस्तों वधीक अपडेटिंग ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल ते। वरी मिलंदासीं दोस्तों। ख़ुदा हाफ़िज़, मालिक जी पनान में हुजो।